खुशखबरी खुशखबरी। शहदाद कोट जी तारीख़ में पहिरियों भेरो दुआ कंप्यूटराइज्ड डायग्नोस्टिक अल्ट्रासाउंड ऐं कलर डॉपलर जो आगाज़ थी चुको आहे। हिते जदीद मशीननि जे ज़रिए हर क़िस्म जो अल्ट्रासाउंड कयो वेंदो। हाणे अवां बेहतर तरीक़े सां पंहिंजो अल्ट्रासाउंड कराए सघो था। अल्ट्रासाउंड स्पेशलिस्ट डॉक्टर सबा आमिर शेख, मेंबर ऑफ अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ अल्ट्रासाउंड। लेडी डॉक्टर सिर्फ औरतुनि ऐं ॿारनि लाइ। डॉक्टर सबा आमिर शेख, MBBS, MUSP, MAIUM, USA। दुआ कंप्यूटराइज्ड डायग्नोस्टिक अल्ट्रासाउंड ऐं कलर डॉपलर जो नालो यादि रखंदा। वधिक राब्ते लाइ फ़ोन नंबर 074-401-2496, मोबाइल नंबर 0334-361-0711। एड्रेस डॉक्टर्स एवेन्यू नज़द आगा खान लेबॉर्ट्री, शहदाद कोट।